दोस्तों मां हींअर लाड़काणे खां 13 किलोमीटर नओं देरो रोड ते आहियां ऐं नओं देरो रोड ते मां नंढे हूंदे खां जॾहिं बि नओं देरो अचणु थियो आहे मुंहिंजो त हिकिड़ो वणु मां ॾिसंदो थो अचां, सोचमि तव्हांखे बि हुनजो दीदार वठाइजे ऐं तमामु ज़बरदस्त नायाबु वणु हुनखे चइजे। ऐं मां नंढे हूंदे खां ॾिसंदो थो अचां, एतिरो त वॾो आहे, एतिरो त घाटो आहे, ऐं एतिरो त एराज़ी हुनजी फैलियल आहे जो तव्हांखे ॾिसी तमामु घणी हुनजी दिलि ख़ुशि थींदी। हीउ वणु जेको आहे बिल्कुलु मुंहिंजी पुठी साइड ते वणु आहे ऐं मां सोचियो तव्हांखे हुनजो दीदार वठाइजे। हिते अगरि मुंहिंजे ख़्याल में 150 या 200 लॻनि खटूं लॻनि त बि मुंहिंजे ख़्याल में हिन में जेको आहे सो गुंजाइश अञा बाक़ी रहंदी। तो हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो आहे, मां बि टर्न कई आहे मोटर साइकिल, बुज़ुर्ग हिकिड़ो वेठो आहे, हुन खां पुछिजे त हिन जी केतिरी उमिरि आहे ऐं तमामु ज़बरदस्त वणु आहे। हींअर त मां उस ते बीठो आहियां ऐं हिन जी छांव जो थोरो मज़ो वठिजे। बुज़ुर्ग वेठो आहे, हुन सां थोरी कचहरी कजे। हीउ वणु तव्हां ॾिसो, रते देर नएं देरे जंहिंजो बि अचणु थियो आहे हिन वण खे जेको आहे तव्हां अचण वारी साइड ते तव्हां ॾिठो हूंदो, तमामु वॾो वणु आहे। हीअ हिन जी छांव ते मां अची वियो ऐं हिन जा ॾार तमामु बहितरीनु आहे। हिन जी उमिरि, हिकिड़ो बुज़ुर्ग चाचो साईं वेठो आहे, हुन सां कचहरी कंदासीं हिन बारे में। चाचा छा हाल आहे, ख़ुशि आहियो? चाचा मुंहिंजो नालो नज़ीर आहे, मेमोन आहे ज़ात जो। नंढे इलाइक़ो मां ईंदो आहियां त ॾिसंदो आहियां हीउ वणु मतिलबु तमामु दिलचस्पु रखंदो आहे। तव्हां वियो हा साईं। सो अहिड़े हवाले सां मां वरी हेॾे गाॾी टर्न कई, छो जो वणनि जे हिसाब सां मूंखे बि थोरी दिलचस्पी आहे, मां लॻाईंदो बि आहियां, मुंहिंजी माना दिलचस्पी बि आहे। हींअर रते देरे मां वियो हुअसि, ओॾा मोट आहे मुंहिंजी। सो हींअर ज़मीननि में पाणी कान्हे को किथे बि, हींअर बिल्डर माना जेके बि रोडनि ते वण आहिनि बेद मुश्क आहिनि, कटाई उन्हनि जी शुरू लॻी पई आहे। को गाॾियुनि ते खणे थो, को मतिलबु हर सवारी गाॾियुनि ते खणे थो। सो ॾाढो हाल बुरो लॻो पियो आहे। गर्मी बि इन जी वजह सां ई आहे मुंहिंजे ख़्याल में। वण वढिजी विया, हाणे बिल्डर वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठहनि थियूं ॿनिनि जे अंदरि ई, मतिलबु इहो जान लॻो पियो आहे। तव्हां थोरी ॼाण ॾींदव हिन वण जे बारे में, त हिन जी उमिरि केतिरी आहे? उमिरि तक़रीबन जेका असांखे ॼाण आहे त माना हिन में असांजा ॾाढा पड़ ॾाढा वेही विया आहिनि। ॾाढा पड़ ॾाढा वेही विया आहिनि, मतिलबु 200-300 वॾो आहे। हा, तक़रीबन माना 3 पीढ़ियूं सम्झो। 3 पीढ़ियूं हिन वण जी, जेकी चाचे खे जेकी चए थो पड़ ॾाढा 3 पीढ़ियूं मतिलबु हीउ वणु माना चाचो बि ॾिसंदो थो अचे, एतिरी हिन वण जी जेको उमिरि आहे। हीउ जेको थोरो आहे इहो साॻी आहे। अच्छा, हा। बाक़ी हीअ जे हिन जी शाखा आहिनि, इहे दुबारा थी वञनि, हिनखे 40 साल थिया आहिनि। इहो असांजे हूंदे ई। अच्छा, हा, मुंहिंजी उन वक़्तु उमिरि आहे 18-19 साल। अच्छा, सही, उन वक़्तु सही। हा, हिन वक़्तु मां 60 जे क़रीब आहियां। इहे जेके शाखियूं आहिनि इहे ॿियूं फुटियूं अथसि, बाक़ी थोरो जेको आहे इहो साॻियो ई आहे, पुराणो। ज़बरदस्त। ॻोठ जो नालो छा आहे? दोदाई ॻोठ। दोदाई ॻोठ। दोस्तो हीउ दोदाई ॻोठ आहे। चाचो बुज़ुर्ग माण्हू आहे ऐं जेतिरी ॼाण आहे उन असां सां वंडी। ऐं वणु तव्हां ॾिसो, वणु तमामु घणा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर असां इंसान ई आहियूं, पर इंसाननि सां बि हिकिड़ी नाजाज़ियूं। हिन जो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिन जो वरी ॿियो हिकिड़ो साथी बि आहे, पर अंदरि शहर में आहे। अच्छा, हिन खां थुलो आहे। अच्छा, पर हिन जी जेका इहा पसगरदाई आहे उहा हिन जी वॾी आहे, हुन जी थोरी आहे। अच्छा, मतिलबु उहो हिन खां वॾो आहे। हा, उहो सही, हो फैलियल मथां खां घटि आहे। मथां सही, जो हुन में थोरो आहे माल जी खछट हुई, मेन ॿेली हुन ते न पियो वधे, या छोकिरा ॿोकिरा आया, उहो बेगानो हुयो, ॿार हुन खपे पिया वञनि, टाइम हुन करे वधियो न आहे। हिते 100-250 खटूं अची वेंदियूं, तक़रीबन अची वेंदियूं, अञा बि मथे ईंदियूं। ओॾो रोड जी हद ॾिसो, 250-300 खटूं हिन वण जे जेको आहे सो अची वेंदियूं। 14 जी ज़रूरत न आहे, शामियानी वाक़ई ज़रूरत न आहे। हिते एॾी थधिकार लॻो पियो आहे। मां हींअर उस खां आयो आहियां। हली वेंदी आहे बिजली, हिन वक़्तु बिजली आहे। अच्छा, बिजली हली वेंदी आहे त वेझा जेके घर आहिनि, अच्छा, फुल मर्द हिते निकिरी हिते वेही रहंदा आहिनि। चवंदा एतिरो घर में बि मज़ो न आहे जेतिरो असांखे हिते मज़ो ईंदो। अच्छा, ज़बरदस्त। मतिलबु कचहरी हलंदी आहे। हीउ दोदाई ॻोठ आहे ऐं हिते चाचो चए थो त बिजली अगरि हली वेंदी आहे त खटूं ॿाहिरि निकिरी नौजवान बुज़ुर्ग पोड़ा अची हिते कचहरी कंदा आहिनि, जेको सिस्टम शहरनि में न आहे रहियो। शहरनि में त हींअर मोबाइलियूं अची वियूं आहिनि, हर कोई हुन में मसरूफ़ लॻो पियो आहे। बहरहाल दोस्तो, ॻाल्हि चवण जी इहा ई आहे त पाणी जेको सिंध अंदरि ख़तमु थींदो थो वञे ऐं ॿनियुनि जे अंदरि बि बिल्डिंगूं ठहनि थियूं ऐं बिल्डर अची उन्हनि ते माना फ्लैट वग़ैरह ठाहिनि था। सो हींअर ॾाढो माहौल जेको ॾिसण में अचे थो, गरमाइश जेकी वधी आहे ऐं
टेम्परेचर जेको वधे उहा इहा वॾी वजह इहा आहे पाणी न हुजण जे करे। हींअर त मूंखे तमामु घणो मज़ो आयो हिन ॻोठ अंदरि अची हिन खे वण खे ॾिसी। मां पाण हिकु वणनि जो आशिक़ु आहियां, वण लॻाया आहिनि ऐं तक़रीबन 2.5-3 हज़ार खां वधीक वण लॻाया आहिनि, के वॾा बि थी विया आहिनि। सो अहिड़े माहौल में थधिकार में अची मूंखे मज़ो ईंदो आहे। उमेदु तव्हांखे मज़ो ईंदो। हीउ दोदाई ॻोठ आहे, शायदि हीउ वीडियो अपलोड करण महिल बि कोई दोदाई ॻोठ जो को नौजवान हूंदो जेको मतिलबु हीउ ॾिसंदो ऐं वाक़ई वरी उन जे बारे में वधीक ॼाणे। इंटरनेट ते हिन पिपल जो मोनोग्राम अथव। अच्छा दोदाई खोलींदव न, हा हा हुन ते मोनोग्राम अथव। अच्छा, नेट ते बि हिन जो मोनोग्राम पियो आहे, चाचो थो चए। सो काफ़ी सारा दोस्त आया हूंदा जिन माना मज़ो ईंदो। काफ़ी सही सही ज़बरदस्त। हिकिड़ा दोस्त असांजे बलोचिस्तान जा माना फौजदार जी तरफ़ जा आया, जेके सरदार हुया द्रोहिन जा, उहे चवनि पिया हिन जो नालो, चवनि हुनखे नालो बि न पियो अचे हिन जो। चए पियो हीअ असां ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। हुनजी उन वक़्तु उमिरि मुंहिंजी उमिरि जेतिरी हुई। ज़बरदस्त। हा, चवनि पिया असां ज़िंदगीअ में अहिड़ो न ॾिठो आहे साईं, बिल्कुलु मां बि न ॾिठो आहे। तमामु हीउ तव्हांखे मां चौधारी हिकिड़ो दीदार वठायां। ॾिसो हीउ दोस्त बि सुम्हियो पियो आहे वण जी छांव में ऐं हिनखे केतिरो न मज़ो ईंदो हूंदो। निंड बि हिन जी फुल थी हूंदी। साईं निंड थी अचे थी न हिते? निंड भाऊ चए थो हिते मूंखे अचे थी। वाह जो हीउ वण आहे ज़बरदस्त। हीअ हिन जी थूणी आहे। थूणी ॾिसो मोबाइल में ई तव्हांखे मज़ो ॾींदी हूंदी। हा, हीअ ॻोठ हिते बि पाणी न हुजण जे करे ॿनिनि में बि हाणे बिल्डिंगूं ठहनि थियूं। ज़मीनूं जेके आबाद हुयूं, वण बण हुया, ॿनियूं हुयूं, थधिकार हुयो, हाणे उहो न रहियो आहे। पाणी न आहे त हाणे ज़ारी ॻाल्हि आहे जेको हारी हूंदो उहो छा कंदो वीचारो, खपाईंदो पंहिंजी ज़मीन, ॿियो को कारोबार कंदो। सो दोस्तो हीउ तव्हां ॾिसो तमामु ज़बरदस्त पिपुल आहे न चाचा? पिपुल जो वण आहे हीउ ऐं चौधारी हीअ आहे। या आस्ते आस्ते नौजवान दोस्त बि निकिरंदा थियनि, खट हर कोई माना खणी ईंदो पंहिंजी ऐं हिन जो मज़ो वठंदो। ख़ुशि नसीबु आहियो चाचा, महिरबानी।